मुतर कन मोह कटिया आंधारियूं सकन अॼुपण आगड़ियन बेड़ो आहे मुझसे काबिल एहतराम डिवीजनल सदर साईं हैदर मदारवी साहब, सुनील साईं किराणो साहब, साबिक़ सदर साईं याकूब लोही साहब ऐं ॿियनि तलकनि जा जथेदार कदरो CCI ज़िले जे सभिनी तलकनि में आयल मोहतरम बाज़ाता उस्तादो अस्सलाम वालेकुम। हाणे ॻाल्हियूं बि सभु दोस्त करे चुका आहिनि, मसइले जी बि असां सभिनी खे ख़बर आहे त असां पेटे अलफ़ मुंहिंजे ख़्याल में जेका असांजो मर्कज़ जी गैर सरगर्मी जे करे असांजो नुक़सानु थियो आहे। पेटे अलफ़ असांखे रुॻो मीरपुर ख़ासि ज़िले में नज़र अचे थी, ॿियनि ज़िलनि जी भेट में, छो ही असांजा जाम रिकॉर्ड कम ज़िले ऐं डिवीज़न कराया आहिनि। अपग्रेडेशन जो मसइलो हुजे, उस्तादनि जी बायोमेट्रिक जो मामिलो हुजे या टाइम स्केल जो जा केस हुजनि, जाम असांजा कम थिया आहिनि, रिकॉर्ड कम थिया आहिनि। उहो उन करे थिया आहिनि जो असां मुताद आहियूं, असां सरगर्म आहियूं, असांजो ज़िलो असांजी डिवीज़न सरगर्म आहे। सो अर्ज़ु करण जो मतिलबु इहो आहे, इन करे पेटे अलफ़ जे असांजे डिवीज़न जे सदर सां दुश्मनी उन करे जो सरगर्म में कमु वठे थो, हालांकि सॼी सिंध में माठार लॻी पई आहे। तव्हां ॾिसो था सोशल मीडिया जो दौरु आहे, केरु कंहिंखां ॿुझो पालो कोन्हे, त सबबु इहो आहे जो असांजा जेके हक़ आहिनि हू चाहिनि था त जीअं ॿिए पासे माठार आहे त मीरपुर में बि माठार जे मीरपुर खां मिले पई। मुंहिंजे ख़्याल में इहा सिंध जी बदनसीबी थी आहे ख़ासि तौर ते, त असांजो जेको उस्ताद आहे कल्ह जा जेके क्लारक थिया आहिनि जेके उहे 17 में थी विया आहिनि, ऑफिस सुपरिटेंडेंट थी विया आहिनि, उहे थिया आहिनि 2012 में जी अपॉइंटमेंट थिया आहिनि। असांजो उस्ताद 30-35 साल सर्विस करे पियो, अञा सर्विस स्ट्रक्चर कोन ठहियो आहे, असांजो उस्ताद अञा उते आहे। उस्ताद सिंध जो ॾाढो लावारस निगण कोन्हे करे आहे जो हिते अख़लाक़ी ज़रूरत ई कोन्हे, का फज़ीलत ई कोन्हे। असांजे जेके मथां सेक्रेटरीट में असांजे डिपार्टमेंट जा कामोरा वेठा आहिनि, हर ड्यूटी जेका उस्ताद ॿीणी करे थो, ॿीणी मज़ूरी करे थो, छा कोने जी ड्यूटी हुजे, सेंसस जी ड्यूटी हुजे, इलेक्शन कमीशन जी ड्यूटी हुजे, रज़ाकाराना तौर ते असांखां पोरियूं ॿीणूं वठनि था ऐं वरी हुननि जो शक बि असां ते आहे ऐं उहे असांखे नाल बि सम्झनि था। असांजो डिपार्टमेंट जेको हिननि जी बदनसीबी आहे त असांजो जेको हिकिड़ो चूंडियल सियासी माण्हू टक जो लोफर, उहो बि चेयरमैन जो अची के वरी मीडिया वारा दोस्त जो छापो आहे, छापो किथे मख़सूस जॻहियुनि ते लॻंदो आहे, स्कूल विज़िट थींदा आहिनि, त असां उहे सभु शयूं झूठो बर्दाश्त कयूं था। उन हूंदे जेकॾहिं असांजो को अॻवान असांखे जाइज़ असांजो मसइलो जो खणी वञे थो दीदड़ जहिड़नि कामोरनि ॾांहुं, त हुननि खे अखियुनि में कंडे जीअं चुभे थो, बदनसीबी जी ॻाल्हि आहे। सो असां जीअं दोस्तनि सवेरे चयो त असां ही उहे ई चहिरा आहिनि, सभिनी तलकनि जा सभु मानाइता उस्ताद आहिनि, कुझु नवां दोस्त आहिनि, उहे ई दोस्त आहिनि जेके पेटे अलफ़ खे हलाइनि पिया, उहे ई मुख़लिफ़ आहिनि। अॼु जो उहो ॾींहुं असां काफ़ी दोस्तनि खे चयो जो अॼु आख़िरी ॾींहुं में केॾांहुं कोन निकिरबो, हीउ थींदो हू थींदो। बहरहाल जेके मुख़लिफ़ पेटे अलफ़ सां दोस्त आहियो सभु तव्हां आहियो जेके अॼु स्कूल जे आख़िरी ॾींहं ते सभु अची साईं डिवीज़न सदर सां ज़िले सदर सां गॾु वेठा आहियो, त असां कलम जा धणी आहियूं, उस्ताद आहियूं, सिंध जे शऊर खे डेवलपमेंट करण वारा माण्हू आहियूं। असां वटि फज़ीलत आहे, असां वटि शऊर आहे, असां वटि दानिश आहे, त घटि में घटि हीअ जेके नाल कामोरा आहिनि असां उन्हनि था करियूं। अॼु जेकॾहिं CM आहे जेको ॾाढो हिकिड़ो सुठो माण्हू आहे ऐं हुनजो हिकिड़ो किरदारु रहियो आहे, त असां इहा उमेद करियूं था त जेके ही नाल राशि असांजे ज़िले में जेको दीदड़ साहिबु आहे, ऐं अफ़सोस थिए थो त हिन उस्ताद जो पुटु इहो चवंदे बि अफ़सोस थिए थो, इनखे फौरी तौर ते हटायो वञे। असां डिवीज़न ऐं ज़िले सां हर वक़्तु गॾु आहियूं, हिननि जे हर के जेको सॾ ते असां हुकुम ते लपेटंदासीं ऐं उमेद करियां थो तव्हां जेको हीउ पंहिंजो एहतजाज पुरमन आहे ऐं इहो आख़िर ताईं तव्हां सभु गॾु हूंदा। महिरबानी।